हालात से रिपोर्ट कर रहे हैं रियाज जांडियो। मटियारी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में बुनियादी तिबी सहूलियात की मुबीना कमी, शहरियों का एहतजाज। मटियारी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर DHQ अस्पताल मटियारी में बुनियादी तिबी सहूलियात की मुबीना कमी के खिलाफ शहरियों ने शदीद तशवीक और एहतजाज का इजहार किया है। शहरियों के मुताबिक अस्पताल में सिर्फ जरूरी अदियात, डॉक्टर्स और दीगर बुनियादी तिबी सहूलियात की किल्लत के बायस मरीजों को मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। मायूस मटियारी हॉस्पिटल में मूंखे मटियारी हॉस्पिटल जो हाल ॾिसण खां पोइ ज़िलई हेडक्वार्टर जी हॉस्पिटल आहे, नेशनल हाईवे ते हॉस्पिटल आहे, फर्स्ट एड भी सही नमूने सां उते मौजूद न हुई। ऐं जीअं मां हॉस्पिटल पहुतुसि पंहिंजो रज़ाकार खणाए करे त अस्पताल वारनि पाण जो त साईं हिनखे फौरी तौर ते हैदराबाद रेफर कयो, असां वटि का बुनियादी अहिड़ी सहूलियत न आहे। ऐं मां हैरान आहियां त हिकु तरफ़ असेंबलियुनि में तक़रीरूं ॿुधो, वज़ीरनि जूं, मुशीरनि जूं, मिनिस्टर साहब जूं, वज़ीर आला साहब जूं, ईअं महसूस थी रहियो आहे त ॼण सिंध जन्नत आहे। ऐं जेकियूं मां रड़ियूं कंदो थो अचां पोयनि 12-13 सालनि खां, मां जेका फैक्ट्स ऐं फिगर पेश कयां पियो, करप्शन जे नज़र आहे सॼी सिंध। ऐं सिविल हॉस्पिटल जे डॉक्टरनि जो मां थोराईंदो आहियां